नवकोट भरिसां जंग में बाहि लगी वई आहे, जंहिं सबब बाहि तेज़ी सां आबादी तरफ़ वधी रही आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे नवकोट मां मेहरान टीवी जो रिपोर्टर हनीफ गुरगेज़। जी हनीफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ताके कलोई जे गोठ लालू वांदानी भरसा देविन जे घाटे जंग के ओचितो बाहि लगी हुई है, जेका बाहि तेजी सां पखजण सबब पासे वारे इलाइक़नि ॾांहुं खतरो बणिजी वई आहे। ख़तरनाक बाहि सबब वेझनि केतिरनि ॻोठनि खे पिणु बाहि जी लपेट में अचण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे, जंहिं करे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। इलाइक़े वासियुनि मूजिबि बाहि लॻण करे 1 कलाक खां वधीक वक़्तु गुज़री चुको आहे, पर अञा ताईं उन ते कंट्रोल थी न आहे सघियो। मकानी माण्हुनि जो चवणु आहे त बाहि तेज़ी सां जंग ॾांहुं वधी रही आहे, जंहिं सबब माल मताज फ़सुल ऐं इंसानी जान खे पिणु ख़तरो लाॻ थी वियो आहे। रहवासियुनि ॿुधायो त हिननि तरफ़ां खपारकर ज़िले जे हेडक्वार्टर मिठी ऐं डीपो टाउन इंतज़ामिया सां राब्तो कयो, पर कलाक गुज़रण बावजूदि अञा ताईं फायर ब्रिगेड जी गाॾियूं न पहुचियूं आहिनि, जंहिं सबब माण्हुनि में ख़ौफ़ ऐं कावड़ जी लहर छायल आहे। इलाइक़े वासियुनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर फायर ब्रिगेड जूं गाॾियूं मोकिले बाहि ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं जीअं देरि थींदी त वॾो नुक़सानु थींदो। होॾां इहो मालूम थियो आहे त डीपलो तालके जी फायर ब्रिगेड जी गाॾी कमिश्नर डिप्टी कमिश्नर छटपारकर जे हुकुम ते जेका असां रवानी थी वई आहे, वाक़े वारे हंधि पहुतल आहे ऐं असिस्टेंट कमिश्नर कलोई बि जेको आहे सो अमले सां गॾु हिते मौजूदु आहे। बाहि वसाइण जी कोशिशूं कयूं थियूं वञनि, लेकिन अञा ताईं बाहि ते कंट्रोल न थी सघियो आहे। जी हनीफ, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हांजी महिरबानी।